अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो रहा हो बेटीवी न्यूज़। नाज़रीन हम ख़बर आवाते पहुंचाया पिया शिदातपुर का GDA तरफ़ा इलेक्शन कमीशन सिंध जे मेंबर निसार दुरानी ते सख्त खुदकश जो इज़हार किया वियो है। GDA तर्जुमान ऐं क़ौमी असम्बली जी तक ते NA 206 उम्मीदवार सायरा बानू कलीम वसाण चयो त सिंध मां औरतुनि जी मख़सूस सीटुनि ते साइमा आगा खे नामज़द कयो वियो आहे। इहो मफ़ादनि जो तकराव ऐं चूंडनि जी शफ़ायत ते संगीन सवाल आहे। शफ़ाफ़ चूंडनि ते मुकमल एतमाद आहे। GDA समेत सिंध जे केतिरनि ई सियासी पार्टियुनि खे निसार दुरानी बाबति तहफ़्फ़ुज़ात आहिनि। संदसि ध्यानु हिक मख़सूस सियासी पार्टीअ ॾांहुं आहे। संदसि साथी साइमा आगा खे पीपल्स पार्टी तरफ़ां कहिड़ी हैसियत में टिकट ॾिनी वई आहे। अहिड़े अमल सां इलेक्शन जी शफ़ाफ़ियत ते सवाल उथंदा। पीपल्स पार्टी पारां नामज़द कयल निसार दुरानी जी सिर्फ़ वेझे अज़ीज़ खे छो कयो वियो? उमेद आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾींदो ऐं मामले जी जांच वठंदो। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बेटीवी न्यूज़।